पंजाब जे ज़िले जहलम जे ताल के पिंड दादन खान जे हिक ॻोठ में जबलनि वेझो हिक 78 फुट डिघी क़बर मौजूद आहे, जंहिं बाबति चयो वेंदो आहे त इहा हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पुट हज़रत हाम अलैहिस्सलाम जी आहे, जेको अल्लाह जो नबी हो। ज़रियनि मूजिबि हिन क़बर बाबति सभ खां पहिरियां इंकिशाफ़ गुजरात जे हिक इलाइक़े गलियाना जे रहवासी मशहूरु सूफ़ी बुज़ुर्ग हाफ़िज़ मोहम्मद शमसुद्दीन गुलियानवी 1891 में कयो ऐं हुन उन ई वक़्तु हिन क़बर खे पको करायो हो। बाद में हिन मज़ार खे हाजी फरमान अली मिस्त्री 1994 में पको करायो ऐं चौदीवारी ठहिराई वई। हाफ़िज़ शमसुद्दीन हिन मज़ार मुबारक खे बाबरकत करार ॾिनो। इहो कलमी नुस्ख़ो गुजरात में संदसि कुटुंब वटि महफ़ूज़ आहे। मुक़ामी माण्हुनि मूजिबि ही क़बर जाबलू सिलसिले जे वेझो झंग में मौजूदु आहे।